अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां ग़ुलाम रसूल कुंबर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधिया न्यूज़। अॼु खां पोइ पाण बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ी कोशिशि करे ॾिसूं था यूट्यूब ऐं फेसबुक पेज ते सिंधिया न्यूज़ जे नाले सां जेके यूट्यूब अकाउंट ऐं उन सां गॾु यूट्यूब चैनल ऐं उन सां गॾु फेसबुक पेज आहे त उन ते पाण रोज़ाने को नओं तजियो, नई गुफ़्तगू ऐं नओं हाल अहिवाल कंदासीं। जीअं त तव्हां ॼाणो था त हिन वक़्तु मुल्क जी जेका सियासी फ़िज़ा आहे उन में गर्मी नज़र अचे पई। अपोज़िशन हिकिड़ी तहरीक हलाइण वञे पई। सुभाणे बाज़ाब्ता तौर ते गुजरांवाला खां उन तहरीक जो आगाज़ थी वञे पियो। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट यानी PTM जे नाले सां जेको अपोज़िशन जमातुनि जो नओं इतिहाद जुड़ियो आहे, उहो पहिरियों पावर शो करणु वञे पई ऐं उन जी चूंड जेका आहे उहा पंजाब मां कई वई आहे। पंजाब मां जेको आहे उहा इब्तिदा कई पई वञे। उनखां पोइ सिंध ऐं समेत चइनी सूबनि में गिलगित बिल्तिस्तान ऐं उन सां गॾु आज़ाद कश्मीर में एहतिजाज कया वेंदा, जलसा कया वेंदा ऐं उन सां गॾु अवामी जेका राब्ता मुहिम आहे उहा हलाई वेंदी। त सुभाणे वारो जेको जलसो आहे उन में तोड़े जो मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपुल्स पार्टी, जमियत उलमा इस्लाम, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी, नेशनल पार्टी ऐं उन सां गॾु BNP मैंगल समेत बाक़ी नंढियूं वॾियूं जमातूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि। पर सुभाणे वारो जेको शो आहे, सुभाणे वारो जेको एहतिजाज आहे उहो PMLN जे गढ़ में थी रहियो आहे। ऐं जीअं त गुजरांवाला जेको आहे उहो मुस्लिम लीग नून जो गढ़ तस्वर कयो थो वञे, सम्झो थो वञे त उते PMLN जो वॾो वोटर बि आहे। ऐं अॼुकल्ह जेको फ़िज़ा पंजाब में सियासी तौर ते ठहियलु आहे, ख़ासि तौर ते जेके आम पंजाबी आहे उन वटि इमरान ख़ान जी गवर्नमेंट अचण खां पोइ ऐं उन सां गॾोगॾु जेका बेड गवर्नेंस जा मामला आहिनि, उन समेत तरक़ियाती कमु पंजाब में न थियण वारनि मामलनि खां बि इस्टेब्लिशमेंट जो जेको रोल आहे पाकिस्तान जी पॉलिटिक्स में, उन जे हवाले सां हिकिड़ी कावड़ ॾिठी पई वञे। उन जी हिकिड़ी झलक पाण सोशल मीडिया ते बि ॾिसूं था ऐं ख़ासि तौर ते फेसबुक ते, यूट्यूब ऐं ट्विटर ते जहिड़े क़िस्म जी ॿोली इस्टेब्लिशमेंट लाइ इस्तेमालु कई थी वञे या उहे क़ुवतूं जिन इमरान ख़ान खे सपोर्ट कयो ऐं उनखे इक़्तिदार में आंदो, उन्हनि जे हवाले सां जहिड़े क़िस्म जी ॿोली पंजाब में इस्तेमालु थिए पई ऐं आम कॉमन मैन, आम मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ जेको माण्हू आहे उहो माण्हू जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट लाइ जेको जंहिं कावड़ जो इज़हार नाराज़गी जो इज़हार करे पियो, उहो यकीनी तौर ते ताजुब वारी ॻाल्हि बि लॻे थी। ऐं साॻे वक़्त ते पहिरियों भेरो आहे जो इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु पंजाब में अहिड़े क़िस्म जो शोर या अहिड़े क़िस्म जी जेका अहिड़ा जज़्बा जेके आहिनि उहे नज़र अचनि था। न त हू पहिरीं इस्टेब्लिशमेंट जेके बि क़दम खणंदी हुई, पाकिस्तान जी सियासी तारीख़ गवाह आहे त सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में अहिड़ियूं कावड़ जूं लहरूं, अहिड़ियूं मूवमेंट्स जेके आहिनि उहे जमहूरियत जी बहाली वारियूं जेके तहरीकूं आहिनि उन्हनि टिनि सूबनि मां जेको आहे उहो जनमु वरितो। पर पहिरियों भेरो हिकिड़ी मज़ामत जेका आहे उहा पंजाब मां नज़र अचे थी। त सुभाणे जेका पहिरीं झलक आहे उहा पाण खे पंजाब मां अहिड़ी नज़र ईंदी, छाकाणि जो मियां नवाज़ शरीफ़ गुज़िरियल हिकु महीने खां जहिड़े क़िस्म जो मौक़ुफ़ इख़्तियार करे वेठल आहे, ख़ासि तौर ते इस्टेब्लिशमेंट खे जे लाइ जेका संदसि ॿोली आहे या पाकिस्तान जी जेका पॉलिटिक्स आहे, जेका इक़्तिदारी सियासत आहे, उन में इस्टेब्लिशमेंट जो जेको किरदारु आहे उनखे मियां नवाज़ शरीफ़ तनक़ीद जो निशानो बनाए पियो। त उन संदसि जेको मौक़ुफ़ आहे, संदसि जेको बयानियूं आहे, उन सां छा आम पंजाब जो माण्हू जेको आहे उहो सहमत आहे, बीठल हूंदो या न बीठल हूंदो, इन जो अंदाज़ो पाण खे सुभाणे वारे गुजरांवाला जे जलसे में थींदो। ॿिए पासे पाण ॾिसूं था त मियां नवाज़ शरीफ़ जो जेको मौक़ुफ़ आयो आहे, साम्हूं आयो आहे, ख़ासि तौर ते उन खुली करे ॻाल्हायो आहे, कुझु जनरल्स जा नाला वरिता, पाकिस्तान जी पॉलिटिक्स में जेको अस्करी इदारनि जो जेको रोल आहे उन रोल जे हवाले सां बि उन्हनि गुफ़्तगू कई, ॻाल्हि ॿोल कई। त उनखां पोइ
थियो ईअं आहे जो पंजाब में हिन वक़्तु मरियम नवाज़ जो जेको ग्राफ आहे उहो असांखे बीठल नज़र अचे थो, मथे बि बीठल नज़र अचे थो, छाकाणि जो मियां नवाज़ शरीफ़ जे मौक़ुफ़ सां उहो सहमत आहे ऐं उनखे खणी अॻिते हले पई। त मरियम नवाज़ तरफ़ां इहा अॻकथी कई वई आहे या अहिड़ी दावा कई वई हुई त जनवरी जो सिज जेको आहे उहो मौजूदा हुकूमत न ॾिसी सघंदी, उन खां अॻु में हुकूमत जो ख़ात्मो जेको आहे उहो वणटर आहे ऐं ख़ात्मो अची वेंदो। त उन वारे सां बि ॾिसणो इहो आहे त छा वाक़ई अहिड़ी सूरत हाल जेका आहे उहा पैदा थिए थी। पर उनजी भेट में पाण पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सूरत हाल खे नज़र में रखूं त मुल्क जे गांधी वारे शहर इस्लामाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में तोड़े सिंध पंजाब ऐं सिंध सरहद ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में बि इहो डिस्कस थियणु लॻो आहे त शायदि पीपुल्स पार्टी जेका आहे उहा अपोज़िशन जे इन मौक़ुफ़ सां गॾु बीठल न हुजे जेको मौक़ुफ़ मियां नवाज़ शरीफ़ जो आहे। त उन वारे सां सियासी जेके माण्हू आहिनि या ख़ासि तौर ते सहाफ़ती हल्का आहिनि ऐं जेको सियासी कारकुन लॾो आहे उहो जेको आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी इज्तिमाही जेको हिन वक़्तु जेको किरदारु आहे उनखे जेको आहे सो मशकूक निगाह सां बि ॾिसे थो त किथे पाकिस्तान जी जेको पीपुल्स पार्टी जी जेका लीडरशिप आहे उहा PMLN जो ऐं बाक़ी जमातुनि जो साथ अध में त न छॾे वेंदी। त उन वारे सां मुख़्तलिफ़ थ्योरीज़ जेके आहिनि उहे गर्दिश कनि पियूं, पर हिकिड़ो नओं बहस छिड़ी पियो आहे जंहिंमें चयो थो वञे त मरियम नवाज़ जेका आहे उहो सियासी कदकाठ जे हवाले सां हिन वक़्तु जेको आहे उहो मथे बीठल नज़र अचे थी, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी उनजी भेट में जेको आहे उहो एतिरो पॉपुलर ख़ासि तौर ते हिन अपोज़िशन वारी सियासी तहरीक दौरान नज़र न पियो अचे। उन लाइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे जवाज़ ॼाणाया पिया वञनि त जेको सख़्तु क़िस्म जो मौक़ुफ़ आहे उहो PMLN जो ई आहे, पर पीपुल्स पार्टी जेका आहे उहो मोहतात रवैयो अख़्तियार करे वेठल आहे। पर हाणे ॾिसणो आहे त पंजाब में जॾहिं हीअ तहरीक शुरू थी आहे त पंजाब में उनखे केतिरी मोट मिले थी, उनखां पोइ हीअ तहरीक जॾहिं बाक़ी सूबनि में वञे थी, जलसा जुलूस बाक़ी सूबनि में थियनि था त उते मोट जेको आहे उहो अवाम खे कहिड़ी मिले थी त उनखां पोइ तइयुन करे सघिबो त हीअ तहरीक वाक़ई कामयाबु थिए थी या न। पर सुभाणे वारो जलसो जेको आहे उहो इंतिहाई कामयाबु जलसो हूंदो। उनमें हिकु ई वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ जी त ख़िताबु कंदो, उते ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, उन सां गॾु मौलाना फज़ल रहमान जो ख़िताबु हूंदो, महमूद ख़ान चकज़ई ऐं बाक़ी जेके अॻुवान आहिनि अपोज़िशन जमातुनि जा उहे बि ख़िताबु कंदा। त ॾिसणो इहो आहे त सुभाणे वारो जेको जलसो आहे उन जलसे में मियां नवाज़ शरीफ़ छा वाक़ई उहो साॻियो मौक़ुफ़ इख़्तियार करे थो जंहिं मौक़ुफ़ ते हू वज़ीर आज़म जी कुर्सी तां हटाइण खां पोइ GT रोड तां जेके जलसा रैलियूं थियूं हुयूं ऐं उनमें उन लाहौर जॾहिं रवानगी इख़्तियार कई हुई त उन्हनि वोट खे इज़त ॾियो कावींदे जेको मौक़ुफ़ इख़्तियार कयो उन मौक़ुफ़ ते हेसि ताईं मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो बीठल नज़र आयो आहे। त हीउ महीनो जेको आहे उन दौरान उन जेके बि मुस्लिम लीग नून जे इजलासनि में थोरे मुख़ालिफ़ जे गॾियल इजलासनि में जेके ख़िताब कया आहिनि उनमें सख़्तु गीर क़िस्म जो मौक़ुफ़ जेको आहे उहो न अपनायो आहे। पर ॾिसजे त सुभाणे वारो जेको स्टेज आहे जेको गुजरांवाले में सजंदो उते बाक़ी अपोज़िशन जमातुनि जा अॻुवान जेके आहिनि उहे मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु साॻिए मौक़ुफ़ में सहमत थींदे नज़र अचनि था ऐं समूरियुनि जो मौक़ुफ़ जेको आहे साम्हूं उहो हिकु जहिड़ो हूंदो, उन्हनि में हिकु जहिड़ाई हूंदी या न हूंदी उनजो बि पाण कुझु कलाक जेके आहिनि इंतज़ारु कयूं था। उनखां पोइ बाज़ाब्तो तौर ते इहो जलसो जेको आहे उहो शुरू थी वेंदो। त बहरहाल हिन वक़्तु पंजाब जेको आहे उहो लीड करणु वञे पियो जेको आहे जमहूरियत जी बहाली चइजे या जेको आहे सो इंसानी हक़नि जे हवाले सां तोड़े जेके सोशल इशूज़ आहिनि उन सां गॾु अवामी मसइला आहिनि उन जे हवाले सां जेका तहरीक जनम वरितो आहे या तहरीक शुरू थियण वञी रही आहे त उन में पंजाब जो अहम रोल हूंदो। ऐं हिन भेरे जेकॾहिं पंजाब आम कामन पंजाबी जेको आहे उहो तहरीक सां गॾु बीठल रहियो त यकीनी तौर ते पाकिस्तान जी जेका सियासी फ़िज़ा आहे उन में का तब्दीली पाण खे नज़र ईंदी।